नाज़रीन, टंडो मस्ती में कारा इल्ज़ाम हेठ सरेआम क़त्ल कयल नारी रुबीना चांडियो जे खून सां इंसाफ़ लाइ एहतिजाजी रैली कढी वई आहे। अवामी राज तहरीक पारां ॻोठ खां नारी रुबीना चांडियो जे क़ब्र ताईं एहतिजाजी रैली कढी वई, जिथे एहतिजाजी कैंप क़ाइमु कई वई। सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाणनि, वकीलनि, सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि ऐं शागिर्दनि एहतिजाजी कैंप में शिरकत करे मक़तूला नारी रुबीना चांडियो जे खून सां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। नाज़रीन, असां हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॿुधाए रहिया आहियूं त टंडो मस्ती में कारा इल्ज़ाम हेठ सरेआम क़त्ल कयल नारी रुबीना चांडियो जे खून सां इंसाफ़ लाइ एहतिजाजी रैली कढी वई आहे। अवामी राज तहरीक पारां ॻोठ खां नारी रुबीना चांडियो जी क़ब्र ताईं एहतिजाजी रैली कढी वई आहे, जिथे एहतिजाजी कैंप क़ाइमु कई वई आहे। सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाणनि, वकीलनि, सिविल सोसाइटीअ जे नुमाइंदनि ऐं शागिर्दनि एहतिजाजी कैंप में शिरकत करे मक़तूला नारी रुबीना चांडियो जे खून सां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे।